आगाह कयो खे जकाबाबाद में जिते खोसा और जखराणी बिरादरी के बिन धुरिन में खूनी तकरार ॿीहर कर खयो आहे जॾहिं त एक ॼणो मारिजी वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त जकाबाबाद में खोसा और जखराणी बिरादरी बिन धुरिन में खूनी तकरार ॿीहर कर खयो आहे। एक ॼणो क़तल थी वियो आहे। मौलादा थाने जी हद मलूवाह लग हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान शहमीर जखराणी मारिजी वियो आहे। आगाह कयो खे जकाबाबाद वेझो खोसा और जखराणी बिरादरी के बिन धुरिन में खूनी तकरार ॿीहर कर खयो आहे। नतीजे में एक ॼणो क़तल थी वियो आहे। मौलादा थाने जी हद मलूवाह लग हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान शहमीर जखराणी मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं जकाबाबाद में नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही जकाबाद के भरसा मौलादा थाने की हद मलूवाह उते खोसा गुलवाणी जखराणी बिरादरी के विच में संगावती तकरार हो कारणी तकरार तां शुरू थो वो एक भेरो ॿीहर कर खयो आहे। अॼु मुबीना तौर खोसा बिरादरी के हथियारबंदन हमलो करे शहर ईंदड़ नौजवान मोटरसाइकिल अची रो शहमीर गुलवाणी जखराणी उन्हीं के रोके उनकी सुञाणप करण बाद उनके पीटी पिस्टल और क्लाशनकोव जा बस ताणी कतल करण बाद फरार थी विया। वाक़े का पुलिस लाश सिविल अस्पताल खणाई जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले किया वियो। इन सिलसिले में मौलादा पुलिस जो चवण हो कि पुरानो तकरार हलंदड़ आहे। इनके मथा काराइन तकरार तां खोसा जखराणी बिरादरी विच में जैसे करे वाक़ो पेश आयो आहे। खोसा बिरादरी के जवाबदारन हमलो करे कतल किया है। इन वक्त ताईं असां पंहिंजे नाज़रीन के बुधाईंदा हलूं तो खोसा बिरादरी जो एक कतल थी है जैसे अॼोके शहमीर समेत जखराणी गुलवाणी बिरादरी जा ॿ ॼणा कतल थी विया। टोटल टे ॼणा इन तकरार में मारिजी विया। जी वरी मेहरबानी अपडेट करण लाइ।